कीअं मूंखे वोट जी रियाज़ ॾींदो। मुंहिंजो अदा इहो वोट त वियो, पोइ हाणे हारायोसीं त ख़ैरु थियो, खटियोसीं त ख़ैरु थियो। 4 साढा 4 थिया हुआ त रियाज़ ठक अची कयो अथई। अरे मुंहिंजो बसि तूं घोट तूं हिते कीअं तूं त हींअर के ॿिए हंधि जान हुजाए, ॿिए ख़ुशी जी जान हुजाए त यार ही दोस्त आहियो, ईअं न थी जो मुंहिंजे वोट जे करे तूं हाराए वञे ऐं पोइ सही ज़िंदगी इहो जेको मूं ते हिकिड़ो ज़मीर जो हुजे हा, बार हुजे हा, उहो आउं शायदि लाहे न सघां हा। ऐं राति आयो, लाऊं लही, सरगस करे, गाॾी करे, तकिड़ो आयो, वोट ॾेई वरी हलियो वियो ऐं खटियो बि असां 3 वोटनि तां, हिकिड़ो रियाज़ वियो। इहा रियाज़ जी दोस्तीअ जो कर्ज़ु मूं ते हुयो ऐं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे रियाज़ न अचे हा त रियाज़ मयार कान हुई, पर रियाज़ दोस्तीअ में इहा हिकिड़ी ड्यूटी, हिकु वफ़ादारी, हिकु मुहबत, हिकिड़ो एहतराम जो जेको मूं ते जेको मूंखे ॾिनी, इन जी तक़ाज़ा इहा हुई त आउं अचां। ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त रियाज़ जी घरवारी अदीअ में भाभी मौजूदु आहे। इन जे साम्हूं इहा ॻाल्हि करे मूंखे इहो महसूसु थिए पियो त शायदि उहे लम्हा जेके रियाज़ जा मूं चोराया, अॼु हिते अची वापसि पियो करियां रियाज़ खे। रियाज़ मासूम माण्हू आहे, ॾाढो सादो माण्हू आहे ॾाढो, ऐं संदसि चहिरे ते सदाईं मुर्क हूंदी आहे, इत्मिनान हूंदो आहे। मूंखे सदाईं ईअं ॾिठो, इत्मिनान सां ॾिठो, मुर्कंदे ॾिठो ऐं आजिज़ीअ सां, न्याज़ निवड़त सां हलंदे ॾिठो, मिलंदे ॾिठो। कॾहिं संदसि चहिरे ते मूं कावड़ कोन ॾिठी। अजीब इत्फ़ाक़ हिकिड़ो ॿियो बि थिए पियो, कॾहिं कॾहिं ज़िंदगी जा अहिड़ा लम्हा हूंदा आहिनि जेके माण्हू ॻाल्हाईंदे कुझु अजीब अहसासु थींदा आहिनि। ताज़ो गुज़िरियल साल सिंधियत में संदे इलेक्शन थी, अजीब इत्फ़ाक़ अहिड़ो थियो जो असां आम्हूं साम्हूं बीह रहियासीं दोस्तनि में, मुख़्तलिफ़ थोरा पाण में तकलीफ़ थी, ॻाल्हि थिया। हिन ज़िले में राब्ता सेक्रेटरी जो उमेदवार रियाज़ हुयो, साम्हूं असांजो दोस्त ॾिठो, मुंहिंजे लाइ वॾो इम्तिहान थी पियो त कल्ह उहो रियाज़ जेको मूंखे खटाइण लाइ पंहिंजी शादी लाऊं ॾेई आयो, आउं उन जे ख़िलाफ़ु कीअं वर्क करियां, कीअं साङण वञां। यकीन ॼाणो आउं साङण न आयुसि। दोस्तनि चयो मुंहिंजो साङण न वञिबो, भई जिते तव्हां चवंदो, तोड़ जोड़ सियासत मामला सभु पंहिंजी जाइ ते, पर रियाज़ जे ख़िलाफ़ु वर्क करणु, साङण वञणु, इहो मूंखां न पुॼंदो। बहरहाल चयो रियाज़ जे साम्हूं असांजो उमेदवार बीठो हुयो। उमेदवार छा हुयो? उमेदवार हिननि जो हुयो, पर इलेक्शन जी सियासत में जेका तोड़ जोड़ थिए थी, उन में मामिलो थी थो वञे सॼो। पोइ वरी असां रियाज़ आयासीं, ऐं ख़ुदि रियाज़ आयोसीं, मूं वटि माफ़ी वरिती ऐं मूं चयो त इलेक्शनी मामला पंहिंजी जाइ ते हूंदा, पर तुंहिंजो जेको थोरो पुते आहे उहो आउं लाहे नथो सघां। बहरहाल मुख़्तसिर ॻाल्हि कयूं था। रियाज़ जी शाइरी रियाज़ वांगुरु ई सादी आहे ऐं रियाज़ जी शाइरी में उहे सभु रंग मौजूदु आहिनि। काफ़ी बि रियाज़ लिखियूं आहिनि, वायूं बि लिखियूं आहिनि, गीत बि लिखिया आहिनि, गज़ल बि लिखिया आहिनि, ॿियूं सभु शाइरी जो रियाज़ लिखियूं हूंदियूं। ऐं हिन में जेके शाइरी शामिलु आहे, उन शाइरी मां जॾहिं माण्हू पढ़े थो त धीमो लहजो आहे। रियाज़ जो शाइरी ॾाढो धीमो लहजो आहे। जीअं पाण धीमी लहजे में ॻाल्हाए थो, जीअं पाण धीमे लहजे में उथे वेहे थो, जीअं संदसि किरदारु धीमो, सबा जो, न्याज़ निवड़त आजिज़ी वारो आहे, तीअं रियाज़ जी शाइरी बि ईअं आजिज़ी वारी आहे, न्याज़ निवड़त वारी आहे। उन में हर रंग आहे। हिकिड़ो मूंखे रियाज़ जो जेको नज़म जेको असांजो दोस्त अनाउंसर चई वियो त हल त ॻोठ हलूं, वरी ॻोठ मोटी हलूं ऐं सॼो ॾींहुं गटीन में रोला खणियूं। जॾहिं इहो पढ़िजे थो, मूं हिते ॾिठो त मूंखे आउं बि ख़ुदि पंहिंजे हिकिड़े ॻोठ हलियो वियोसि त हर उन माण्हू जी उमिरि जी हिकिड़ी तक़ाज़ा थिए थी। हिकिड़ी तक़ाज़ा थिए थी जॾहिं माण्हू उमिरि जे आख़िरी हिसे में शाम जो उमिरि जी शुरू थिए थी त
त पोइ असां जहिड़ा जेके या काफ़ी दोस्तनि जहिड़ा जेके पंहिंजा ॻोठ छॾे अचनि था ॿियनि शहरनि में जे उन्हनि खे पंहिंजा ॻोठ जूं गिटियूं उन्हनि जूं छड़वाक हवाऊं उन्हनि जूं मिटियूं ऐं उहे सभु शयूं यादि अचनि थियूं ऐं पोइ दिलि चए थी माण्हू ॻोठ मोटी वञे ऐं पोयां पोपटनि जे ॿनियुनि मंझि ढोरनि ऐं बाग़नि मां चोरी अंबड़ी जो मेड़ इहे सभु मूं बि महसूसु कयो त रियाज़ मुंहिंजे अंदरि जी ॻाल्हि करे छॾी आहे हिन नज़म में मुंहिंजे अंदरि जो ज़िक्र करे छॾियो आहे ऐं मुंहिंजी ज़िंदगी जो अक्स चिटे छॾियो आहे छाकाणि इहे सभु असीं ॻोठाणा माण्हू आहियूं पाण सभु ॻोठाणा माण्हू आहियूं ऐं ॻोठनि में ॿनियुनि ते अंबड़ियूं पटणु नंढियूं नंढियूं ॿियूं शरारतूं करणु ऐं वाहन में वेंझण तड़गण इहे सभु असांजी ज़िंदगी जो हिसो आहे ऐं रियाज़ जो ई नज़म असां सभिनी जी ज़िंदगी जी नंढपण जी अक्कासी करे थो ऐं आख़िर में हिकिड़ो ॿियो रियाज़ जो गज़ल आहे ॾाढो ज़बरदस्त गज़ल आहे ज़िंदगी बेज़मीर थी वई जियूं त छा मरूं त छा ज़िंदगी बेज़मीर थी वई जियूं त छा मरूं त छा बेहसी केॾी वधी वई लुछूं त छा कुछूं त छा हीउ सॼो नज़म ॾाढो ख़ूबसूरत नज़म आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में त हीउ हिकिड़ो शाहकार नज़म आहे ॿी बि शाइरी सुठी आहे ॾाढी सुठी आहे ऐं इसूल नज़रिया आदर्श कहिड़ा मफ़ाद ख़ातिर जियूं था जग में इसूल नज़रिया आदर्श कहिड़ा मफ़ाद ख़ातिर जियूं था जग में धर्म असांजो आहे धन परस्ती झुकूं त छा पढ़ूं त छा तव्हां ॾिसंदो त अॼोकी सॼोकी जेका सूरताल आहे सॼे मुल्क जी सभिनी मामलनि जी उन सां ऐं सॼी दुनिया जी जो आदर्श दुनिया में आदर्श रहिया ई कोन्हे आदर्शवादी सियासत रही कान्हे हाणे सॼो मफ़ादनि ते जहिड़ो आहे सॼो जंग मफ़ादनि जी आहे उन हिसाब सां रियाज़ जी ही शाइरी दीन बि धर्म बि मफ़ादनि ते हले थो दीन जी तशरी धर्म जी तशरी बि मफ़ादनि ते थिए थी अजीब ज़बाना रवाज तुंहिंजो चहिरे मथां चढ़ियल चहिरो अहिड़ी रवश ते ए रियाज़ अॻिते चऊं छा लिखूं छा मुंहिंजे ख़्याल में त ऐं रियाज़ खे अहिड़ी सुठे गज़ल लिखण ते अहिड़ी सुठी शाइरी करण ते हिन किताब जी मोहरत थिए सालगिरह ते ऐं 3 ॾींहं अॻु शादी जी सालगिरह ते मुबारक ॾियां थो अची